जो दरिया। मैं सियाणी मो तो के छा चयो मुखे को पढ़ो हथ करे दे ना जो मुझे घर में अची मुझे मथो पढ़ाई करे मन छोरी जे पूरा तावीज़न जो असर खत्म करे तो मुझे गाल न बुधी। हाँ भाई हाँ मुखे याद आ मुर्शिद साईं सां गाल कई उन जे त सुभाणे हली पढ़ाई कंदुस। सच में सुभाणे मुर्शिद साईं इंदो? हाँ भाई हाँ मां मुर्शिद साईं के पाणे हिते वठी ईंदस पर गाल बुध मुर्शिद साईं हिकड़ी ॿी बि गाल कई आ। बिहो केड़ो कम चयो अथस? मुर्शिद साईं चयो आ त जे घर में इल्म थियल आ न उन घर जा ॿ टे दाणा खणी अचजे त पहिरीं मां उन ते पढ़ाई कयां पोइ वरी हली घर में पढ़ाई कंदुस। कणक त पयल न हूंदी? ऐं जेकॾहिं कणक न आहे त खैर जहिड़ी ॻाल्हि आ चांवर त हूंदा न घर में उन जी लप ॾे खणी। हाँ हाँ चांवर खोड़ मां खणी थी अचां। हाणे जितरो जल्द थी सके ना मुझे न कारेल में जान छड़ाए सियाणी न तो मां मरी वेंदी से। हाँ भाई हाँ मां सुभाणे मुर्शिद साईं के वठी ईंदस जेको तुझे घर में इल्म थियल आ न उन ते जी पढ़ाई कंदो ऐं जेको बि असर हूंदो न उन जो खात्मो ई करे छॾींदो। मां साथ वरियाम दा वञा जेकॾहिं तूं गॾु हली त गॾु हलूं। शरण तूं हल पोइ मां ईंदुसि जेकॾहिं तोसां हलंदुसि न त सावण मुंहिंजे विच में थो जल। चाचो सावण आहे बखील माण्हू तूं हुन जूं ॻाल्हियूं दिलि ते न कंदो कर बाबा। सावण जूं ॻाल्हियूं दिलि में कोन थो कयां पर मां अञा हाणी आयो आहियां। तूं हल 2 ॾींहं खां पोइ मां बची वेंदुसि। ठीकु आहे मां अॼु ई निकिरां कोशिशि कंदुसि त मां चाचा सावणे वरियाम खे राज़ी करे वठां पर वरी बि तूं उते पहुचजांइ ख़बर त पवे न आख़िर चवनि छा था। मां वसाईअ खे अहिड़ो त मुंझाए आई आहियां तो असली ॻाल्हि ई न पुछो मूंखां। पाप पवंदी सियाणी पाप पवंदी इहे उबता कम छो थी करी इहे कम छॾे ॾे। ओ वाह तूं त माठ कर वात खे को ॿुचो अचई असांखे पाण में सलाह त करण ॾे। ओ असांखे छा करणो पवंदो नानी साड़ी? तोखे वठी हलंदसि तूं मिड़ई हुते हली पढ़ाई कजांइ उतां उहो कढंदे न त असांजी खे पक थी वेंदी त हिन जहिड़ो मुर्शिद को ॿियो आहे ई कोन। वो तो सही आहे मां उते हलंदुसि मूंखे सुञाणे कोन वेंदा। ऐं कोन सुञाणींदी छोरा तोखे मां उन जो बि बंदोबस्तु कयो आहे। मां तोखे पाणे उते वठी हलंदसि उते चक्कर ॼारे कर धिको ॾींदीसि पोइ उते सिरूं पूरियल आहिनि उतां सिर खणी कढिजे। अदी पोइ मुर्शिद जो मां भला ख़लीफ़ो थियां। तूं हिते चङो ई सॼे धन खे वठी हलंदसि त हुनखे शक थी पवंदो बसि हिकिड़ो राइब खे वठी ईंदसि। पोइ पैसा सभु मुंहिंजा। छा चई? छो पैसा तुंहिंजा? भला अधु तुंहिंजा। अधु पैसा वरी तुंहिंजा? भला समूरा तुंहिंजा रुगो हथ हल्को रख। हल्को रखो अदा एस ताणी मां सुल्तान वारन खां पलांद न कंदुसि एस ताणी मां सुकून सां कोन वेंदुसि। सुल्तान वारनि सां पलांद कबो उन्हनि खे माफ़ असां कोन कंदासीं पर यार जेकॾहिं असां तकड़ कईसीं न त असां ई मार खाई ईंदासीं। मां को बि अकेलो तव्हांखे हथ अची वञे त हुनजा हद गुट वञे कयोसि खट विड़ो। अदा जेकर ईअं उन्हनि खे डर ॾींदे न हू वज वठी असां मूं हिक न हिक खे कुटींदा। अदा मां सही थो चवां वज वठी इन्हनि मूं हिक न हिक जो कमु किटली कयूं। इन्हनि जो बिलो त अहिड़ो कंदुसि जो ॿीहर भुल में बि असांजो रुख न कंदा। अदा ईअं न चओ हिन टाइम सुल्तान वारा हवा में था उॾनि मरी वेंदा पर मुड़ंदा कोन। उन्हनि जे ज़िद खां मां चङी तरह वाक़ुफ़ आहियां पर दादा न तो अञा मुंहिंजो ज़िद न आहे ॾिठो। मुंहिंजा भाउ अहिड़ो कमु कर जो सुल्तान वारनि को सभु पलांद पूरा कयूं। जॾहिं त छोकिरी असां वटि आहे ई कोन बाहि ॿारे छॾी थो असांजे पोयूं। हाणे मुंहिंजा भाउ तूं हीअं कर याणी वाणी उन्हनि खे चओ त छोकिरी असां वटि आहे हू वरी बि असांजे तरफ़ रुख कंदा ऐं पोइ पलांद करण में आसानी थींदी। कुझु न कुझु त हाणे हिननि जे बारे में सोचणो ई पवंदो। जेकॾहिं हिननि खे असां ईअं छूट छॾियोसीं न
त ये समझ पीछे में पहुंचे था अमीर किथे अदाऊ सामू नलके ता पानी पीने वा कोई हल खाली पानी भी पिए चाहूं मैं ॾिसूं ते न अच्छा करो अच्छा जीजा अचो वियो सच सच ॿुधाए त ही तुंहिंजो छा थे ये मुंहिंजी अम्मी आ इहो सच आहे हालार जेतिरो तोखे चयो आ ओतिरो ॻाल्हाईंदो कर उन खां वधीक न ॻाल्हाईंदो कर सॉरी अम्मा छोकिरे खे ॻाल्हाइण ॾे पुट इहो त ॿुधाए तुंहिंजो पीउ किथे आहे मां तोसां पई ॻाल्हायां जीजा तू अजायो शक थी करी ही तव्हांजो ई पुट आ जीजा ही पुट त अकबर खान जो आ मां त खिदमत जे लाइ ते आई आहियां इहो सच आहे त तूं नौकरियाणी आहीं हा हा जीजा मां त नौकरियाणी आहियां त पोइ हिन नंढड़े जे मथे ते हथ रखी कसम खण जीजा मां सॼी ज़िंदगी तव्हांजी नौकरियाणी थी रहंदसि जेकॾहिं तव्हां मूंखे मौक़ो ॾियो त बाबला साईं कुछ ॾींहंनि खां परेशान पिया लॻो बुढ़ा बानू बेगम शहर वई आहे उते अॻ में सुलेखा रहियल आहे मूंखे इहो डपु आहे त किथे मुंहिंजो राज़ न खुली पए बाबला साईं तव्हां जहिड़ा जराह माण्हू बि जो ईअं कनि त ॿिनि वीचारनि ॾे कहिड़ी मयार राज़ त अॼु या सुभाणे खुले ई खुले मूं पहिरीं ग़लती इहा कई जो नंढड़े खे ॻोठु वठी आयुसि जे नंढड़े खे ॻोठु न वठी अचां न पुटा त बानू बेगम शहर हलण लाइ ज़िद ई न करे बाबला साईं जेकॾहिं इहो राज़ खुली पए न त ॾाढो बहितर थींदो इन राज़ खे केतिरो लिकाईंदव इहो राज़ अॼु या सुभाणे खुले ई खुले इन खां बहितर आहे त खोले छॾियोसि पुटा तूं ॻाल्हि त ईअं करे वई जीअं राज़ खुलण खां पोइ कुझु बि न थींदो मूंखे त इहो ख़ौफ़ आहे त किथे मुंहिंजो घर बर्बाद न थी वञे बाबला साईं अलाह भलाई कंदो वॾी जीजा कुलमंदा मसइले खे वधाईंदी कोन पर मसइले खे हल करे वठंदी खुदा करे ईअं थिए पुटा जे तूं चई थो पर मूंखे डपु आहे त ॻाल्हि खुलण खां पोइ को मसइलो न खणो मूंखे त इहो ख़ौफ़ आहे त के अहिड़ियूं हालतूं न पैदा थी वञनि जो मां न शहर वारे घर में रही सघां न ॻोठ वारे घर में पोइ ईअं कयो बाबला साईं कुझु ॾींहंनि जे लाइ उमिरि ते हलिया वञ अलाह कंदो पाण मसइला हल थी वेंदा इंशाअल्लाह तव्हांजी फसल पहिरें खां बि वधीक साई सोणी ऐं तवाना सोल वीगो जो वार न वञे खाली थ्रिप्स जो ख़ात्मो फसल में अचे हरियाली चाचा साईं सुल्तान वारनि सां मिली करे उन्हनि खां शादीअ जी तारीख़ वठो जेतिरो जल्द थी सघे मां शादी थो करणु चाहियां गुलाम तकड़ या न कर या तकड़ जो तो शादी कई न माईअ जे पैसनि मां तो टको बि कोन मिलंदी दुआ पंहिंजी मिल्कियत कॾहिं बि मुंहिंजे नाले न कंदी दुआ अकबर खान जी पढ़ायल आहे चाचा साईं मूंखे तुंहिंजे मथां इबरत थी वठे तो तुंहिंजी ज़ाल आहे ऐं हुनखे तूं बेवकूफ़ नथो बनाए सघे चाचा ॿ टे चकर तव्हांजे ई साम्हूं हुन सां ॻाल्हाए चुको आहियां ॾिसो कोन था त दुआ मूंखे समझ ई कोन थी ॾे बेवकूफ़ माण्हू तूं हुनखे लठ बि ॾेखार त चट बि ॾेखार हुनखे पक ॾे तां ॿी शादी नथो कयां तो तुंहिंजे हिन चकर में अची वेंदी
ऐं त पोइ कान्हे ईंदी चकर में। ठीकु आहे चाचा साईं, हिकिड़ो दफ़ो वरी बि कोशिशि कयां थो। हाणे ॿुधा गुलू, कंहिं अकेले हमराह खे जॾहिं 3-4 हमराह वकोड़े वेंदा आहिनि त उनजो असर छा थींदो आहे? तव्हां छा था सम्झो त मूंखे धक हणंदो ऐं पोइ असां तव्हांखे छॾे ॾींदासीं? इहा बात जी ॻाल्हि आहे। हिन टाइम त तुंहिंजो कमु किटली कंदासीं न। पछताईंदो दिलबर, ॾाढो पछताईंदो। रुली वियासीं पराए देश में दिलबर, पातरनि जे मुंहं में बीठो ई कोई बि मुड़ी कोन थो, असांखे तो धमकी ॾी। ॾिसो छा था, वञो सॾ गुॾ। अदा कयोसि था कमु किटली, मरंदो तव्हां सभु मरंदो। अञा धमकियूं थो ॾे। अल्लाहु 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 अल्लाह। चाची एड़ी का भी गाल कोने का अजायो तो के वहमन अची वकोड़ियो आ। मूं माई सियाणी खे चई छॾियो आहे, हू सुभाणे वञी पाड़े खे वठी ईंदी। तो जेको बि कारो इल्म कयो आहे न मूं मथां, हुन सभ जी समूरी ख़बर पइजी वेंदी। सिर्फ हिकु दफ़ो मूंखे सॼी ख़बर पइजी वञे न, पोइ ॾिस मां तोसां छा थी हशर कयां। तू हिकु पढ़ियो न, तू 10 पढ़िया खुरा। जॾहिं कुछ मां कयो ई न आहे तो के छा मिलंदो? अल्लाहु 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 अल्लाहु। इहो अॻिते ज़िक्र कम ईंदे ई कंदी रहो। मां तोखे ॾिसी रहंदसि, मां तोखे हिन घर मां धिका ॾेई कढंदसि। मिठड़ो साईं, मिठड़ो मुर्शिद रुगो अचे, हिकु चकर रुगो अचे ऐं मूंखे सॼी हक़ीक़त अची करे ॿुधाए। जेको तो मूंसां कयो आहे न, मां जेको तोसां कंदसि राज ॻोठ ॾिसंदो। जेड़ी नियत अथई ओड़ो सिलो मिलंदो। अल्लाहु 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 अल्लाहु। केॾा बि शुकारा आणे, ये शुकारा कम कोन ईंदई। खुदा पुॼंदी छोरी, तोखे खुदा पुॼंदो। तो जेके मुंहिंजे मथां कारा इल्म कया आहिनि न, मूंखे मारण लाइ तोखे अल्लाह पुॼंदो। पिट अञा बि झोल खण पिट। अल्लाहु 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 अल्लाहु। मिठल तू यकीन नथो करी, पर मामा ऐं मामी मुंहिंजा पैसा हाणे ज़ाहिर कया अथनि। खाधा ईअं था खाइनि ॼण वॾा माण्हू खाईंदा हुजनि। अम्मा ऐं बाबा वटि बि 32,000 टारियल हूंदा, को करोड़ रुपया कोन पियल अथनि। असांखे हुतां धिके हेॾे छो कढियो? सिर्फ़ इन जे करे जो हू सुठा खाधा खाए सघनि। जेकॾहिं खाइनि था त भली पिया खाइनि, तूं हुन में छो थी सड़ी? जेकॾहिं तोखे कंहिं शइ जी ज़रूरत आहे त तूं ॿुधाए, मां तोखे वठी आणिजां, तूं बि खा। ॻाल्हि उहा न आहे जो हू न खाइनि, पर जॾहिं असां हुते हूंदा हुयासीं त छा चवंदा हुया? असां वटि त रुपयो बि न आहे, असां मरण में आहियूं। ऐं हाणे इहे पैसा किथां आया ॿुधाए मूंखे। मिठल मुंहिंजा सोना ज़ेवर बि खपाए छॾींदा, ॿियो न त मूंखे उहे त वापसि कराए ॾे। ॾिस कुंज, जेका शइ तुंहिंजे हथनि मां वई न, उनखे हाणे विसारे छॾ, उहा तोखे वापसि कोन मिलंदी। कीअं विसारां मिठल, मुंहिंजो अंदर थो सड़े। भला हाणे ॾिस ॻाल्हि ॿुध न, जेतिरा बि तुंहिंजा ज़ेवर हुया उहे सभु तोखे मां वठी ॾींदो, बसि तूं उन्हनि खे विसारे छॾ। उहो त मूंखे बि ख़बर आहे जो तूं मूंखे वठी ॾींदे। अजाया मूंखे डटा पियो ॾी। जॾहिं बि मूं वटि पैसा थिया न, मां पहिरियों कमु इहो कंदुसि त तोखे ज़ेवर वठी ॾींदुसि। न पैसा थींदा न ज़ेवर मिलंदा, मूं सभु कुझु सहाए छॾियो। हक सच्चा मुर्शिद, हक हक सच्चा मुर्शिद, हक सच्चा मुर्शिद। मुर्शिद साईं, हिन वेचारीअ खे ॿुधायो पढ़ी त हिन मथां कारो इल्म थियल आहे, ऐं कहिड़ो कहिड़ो इल्म थियल अथसि। हाँ भाई, तू 1 महीने जे अंदर मरी वेंदे। वारो कर मुर्शिद साईं, वारो कर। हिकु मिठाई घुरंदे मां ॾींदीमांइ। अचो अचो।
ॾाढो ये अधीन के छा थियो साईं मुर्शिद के थियो चाहे ऐं भाई तूं त माठ कर मुर्शिद साईं पंहिंजी फ़कीर सां पियो विढ़े हाय मुठिस हक सच्चा मुर्शिद ऐं मुठिस ऐं ॾिस बसाई तो से केॾो ज़ुल्म थियल आहे ऐं जेकॾहिं इहो न निकिरे हा तूं त छोरी महीने खन में मरी वञी हा मुर्शिद साईं तूं हाणे हल मां तुंहिंजी मिठाई वठी अचां थी पर मां मुर्शिद के छा थी वियो तूं माठ कर हिते तुंहिंजे घर में फ़कीर घणा आहिनि मुर्शिद साईं पाणे हुनखे सभिनी खे भॼाए पोइ वेंदो हा तुंहिंजे लाइ मिठाई खणी थी अचां हाणे ये निभागाई हथ कोन्हे का मूंखे लॻे थो त हिन जे घर में खिड़ी हिननि खे ख़तमु करणो पवंदो मामा ये मूं न्याणी जी बदुआ अथई मुंहिंजा सभु पैसा खाई वे हाणे गीता तो लोड़ींदे न जादो जादो इन छोरीअ खे बेदार कढी मुंहिंजो मथो अॻी पियो आहे पिरियो जे अञा वधीक मथो पिरियो इते जो इते कदो सां सिटींगो ई ॾेरी तू मामा छितो नथी मां हितां वञा थी बाक़ी हाणे तुझी ये सॼी ज़िंदगी इन खट ते ई गुज़रंदी वो छोरी का कोढ़ जी बीमारी लगदी छोरी का पाई त सणाई कढ मुझी वाई कढण सां कुछ कोन थींदो हाणे ये तुझी जंग जुड़ंदी कोन सॼो ॾींहुं इन खट ते ई पियो हूंदे हाणे घणो वात न हण डरे ता छो जी असांखे छितो कयो तई बड़बड़ लगी पई तई जादो ये फजीलत सां इनके दात काढी कढ या ही पाठा ठोके कढी बाहर वट मां वञा थी ॿीहर इन घर में पैर भी न रखंदसि ऐं तव्हां भी मुंहिंजे घर न अचिजो असां त पंहिंजे पुट सां मिलण लाइ ईंदासीं छो न ईंदासीं मिठल मूंखे तड़े कढियो हुयो न हाणे असां सां मिलण जी ज़रूरत न आहे ऐं न ई मां मिठल खे हेॾे छॾींदसि हाणे निकर डर हितां घणो असांखे छितो न कर अजाए बड़बड़ लगी पई थी मथो ई ख़राब करे छॾियो अथई जादो जादो जॾहिं न इहा छोरी असांखे पिन थो ॾिसंदी तॾहिं यादि इहा त भागी चए थी त सुभाणे जो अॼु ॿई मरी वञनि पर न को असीं हिनखे मारे पोइ मरंदासीं असीं ईअं मरण वारा कोन आहियूं आसाद तुंहिंजी त यार मथां खां ई फिटल आहे तुंहिंजी न छोकिरीअ सां शादी कॾहिं बि न थींदी सुठो हिन में अथई त छोकिरीअ खे विसारे छॾ वरिया मां आसाद जॾहिं तोखे इश्क लॻंदो न त पोइ पुछंदो साईं त पहिरीं खे विसारण सोलो कम आहे या ॾुखियो तोखे रिश्तो ॾिनो छोकिरी वनवाह में वेठी उतो उतारे छॾियो हाणे भला सोच त इहा छोकिरी तोखे कीअं ॾींदा आसाद जेकॾहिं असां छोकिरी राणी खे ॻोल्हण में कामयाब वञूं था न त पोइ यार रुपए मां 12 ना पक्का त इहो सदोरियो संग मूंखे ज़रूर मिली राणीअ खे ॻोल्हण खां पहिरियां जेकॾहिं शादी गोराम सां थी वञेसि त पोइ शेरल अहिड़ी त वाई न कर तूं यार दुआ कर त गोराम में सदोरी जी शादी खां अॻु में असां हिन सोट राणी खे ॻोल्हे हथ कयूं वरिया मां जॾहिं कबूतर ॿिले खे ॾिसंदो आहे न अखियूं पूरे छॾींदो आहे ऐं सम्झंदो आहे ख़तरो टरी वियो तूं बि उन ई कबूतर वारो कमु थो करी वरिया मां होॾां चईं थो त गोरा में सदोरी जी शादी थियण वारी आहे ऐं होॾां वरी चवीं थो तो दुआ कर मासात सम्झ में ॻाल्हि नथी अचे हू मिठड़ा मासात जेकॾहिं ईअं हुजे हा न त मां तो लाइ ॾींहुं राति दुआऊं घुरां शेरल यार तू भलजा मुंहिंजे लाइ दुआऊं न घुर बस सिर्फ एतिरी कोशिश कर त हिन राणी खे ॻोल्हे हथ कर जेकॾहिं इहा राणी हथ अची वई न त मां सां पक सम्झ
बक समझ तो मुंहिंजो कम थी वियो। तव्हां राणी खे किथे किथे ॻोल्हियो? वसां त असां बि न आहे घटायो, पर हुनजो किथे बि ॾस पतो कोन थो पई। भला कंहिं ते शक अथव? असांजो शक दिलबर वारनि जे मथां आहे। कोशिश कयूं था मां साथ, अलाह भलाई कंदो, राणी मिली वेंदी।